इश्यूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, सॼी दुनिया में अॼु अक़लियतनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। अॼु सिंध में बि ख़ासि तौरु सिंध असेंबली में अॼु जेको सेशन हुयो अक़लियतनि जे नाव कयो वियो। उन में डिप्टी स्पीकर नवीद एंथोनी करारदाद पेश कई। उन खां पोइ उहा करारदाद अक्सरियत राय सां मंज़ूर कई हुई। उन इजलास में समूरनि अक़लियतनि असां जेके रहनुमा हुआ, अॻुवाण हुआ, उन्हनि खे असेंबली इजलास में विहारे वियो। हिकु तरफ़ वॾी हुकूमती सतह ते इहे दावाऊं साम्हूं आयूं अॼु त अक़लियतनि खे तमामु जेके तहफ़ुज़ आहिनि उहे हासिल आहिनि। उन सां गॾोगॾु असां अॼु इहो बि ॾिठो त ख़ैरपुर नवाबशाह में अक़लियती बिरादरी अॼु बि सरापा एहतजाज हुई। उन सां गॾोगॾु सिंध में अक़लियत बिरादरी केतिरी महफ़ूज़ आहे ऐं ख़ासि तौरु बदमनी सभिनि जे लाइ आहे, पर ख़ासि तौरु जेके कारोबारी हज़रात आहिनि उन्हनि लाइ तमामु वधीक मामिलो आहे। लॾपलाइण वारो सिलसिलो बि जारी आहे। इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे जेको आहे त लालचंद उकराणी साहिबु आहिनि, स्पेशल असिस्टेंट CM सिंध जा, उन्हनि सां स्टूडियो में जॉइन कयो आहे। उन सां गॾोगॾु सरदार रमेश सिंह साहिबु आहिनि, ही पैटर्न चीफ आहिनि पाकिस्तान सिख काउंसिल जा, उन्हनि सां स्टूडियो जॉइन। तव्हां ॿिन्ही मोज़िज़ महिमाननि जी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। कुझु देरि में असांखे कल्पना देवी साहिबु आहिनि, अॻुवाण आहिनि हिंदू पंचायत जी, उहे असांखे जॉइन कंदियूं। उन सां गॾोगॾु अनिल कुमार रतलाणी साहिबु आहिनि, MKM पाकिस्तान सां उनजो तालुक़ु आहे, उहे बि असांखे जॉइन कंदा। अच्छा, तव्हां खां शुरूआत कंदो लालचंद साहिबु। पाण वटि ज़बरदस्त रिवायत अॼु सिंध असेंबली में नज़र आई त अक़लियतनि जे नाव कयो वियो। सॼो जेको इजलास हो सिंध असेंबली जे ओल्ड बिल्डिंग में इजलास थियो, करारदाद पेश थी, उहा मंज़ूर थी। पर साॻे वक़्त ते CM हुजे, तमामु जेके वज़ीर साहिबान हुजनि, इहे दावाऊं साम्हूं आयूं त अक़लियतनि खे तमामु वधीक तहफ़ुज़ आहे। पर असां वटि तव्हां ॾिठो हूंदो अॼु ख़ैरपुर नवाबशाह में अक़लियती बिरादरी एहतजाज कयो आहे। उनमें मुख़्तलिफ़ उनजा जेके मुतालबा आया उहे बि साम्हूं आया। छा सम्झो था साईं, हीउ जेको माण्हू हिकु तरफ़ हुकूमती दावाऊं, ॿिए तरफ़ माण्हुनि जो हीउ एहतजाज? महिरबानी। पूरी दुनिया में रहंदड़ असांजी हिंदू बिरादरी खे, टोटल अक़लियती बिरादरी खे, जेके नान मुस्लिम आहिनि, उन्हनि खे हिन 11 अगस्त जूं लख लख मुबारक ॾियां थो। ऐं इहो बि ॻाल्हाईंदो आहे न हिकिड़ो जुमिलो त क़ाइद मोहम्मदी जिन्ना 11 तारीख़ जी 1947 जी स्पीच में फरमायो त अक़लियतुनि खे आज़ादीअ सां पंहिंजे मंदर में, पंहिंजे चर्च में, पंहिंजी इबादतगाह में, ऐं मुस्लमान जेके बि हूंदा उहे पंहिंजे मस्जिद में, को बि रंग नस्ल ज़ात पात जो फ़र्क़ु न हूंदो। उन मोहबत सां, उन प्यार सां, उन वीहनि सां अव्हांखे इज़त मिलंदी। जेको लॾणु चाहे त लॾे वञे, जेको रहणु चाहे रहे। पर असीं हिन धरतीअ सां मोहबत कई, असां हिन धरतीअ सां प्यार पिया कयूं। असीं हितां माइग्रेट कोन थींदा। जेके बि असांजा रहियल आहिनि, चाहे क्रिश्चन, चाहे सिख कम्यूनिटी आहे, चाहे पारसी आहे, चाहे हिंदू कम्यूनिटी आहे, उन्हनि चयो त असीं पंहिंजी माउ छॾण लाइ तयारु न आहियूं। असीं हिते रहंदासीं, हिन मुल्क जी ख़ुदि हिफ़ाज़त कंदासीं। मुल्क जा ॾुखिया मसइला ईंदा उनखे बि असीं मोट ॾींदासीं। अचूं था पर हाणे 11 अगस्त अक़लियत ॾींहं हवाले सां जीअं तव्हां अर्ज़ु फरमायो त काफ़ी जॻहियुनि ते त ॾेढ ख़ुशी सां मल्हायो वियो हो। कुझु ज़िलनि में तव्हां चयो त ख़ैरपुर में, नवाबशाह में, उहे जेके असीं एहतजाज तौरु मल्हायो। कुर्बान साहिबु, असुलु छा आहे जो 11 अगस्त तव्हां आहे त ख़ुशीअ जो ॾींहुं, पर इन ॾींहं ते असीं ईअं नथा सम्झूं, नथा चऊं त सभु मसइला असांजी अक़लियत जा हल थी चुका आहिनि। असीं चऊं था त असां सां हिन मुल्क में असीं हुन सां गॾु आहियूं, मुल्क सां गॾु रहंदासीं, मुल्क रहंदा। पर कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि जेके मुल्क लाइ आहिनि, कुझु अहिड़ा इशू आहिनि जेके मज़हबी तौरु जंहिंमां असांजी अक़लियत सेटिस्फाई कोन्हे। ऐं थोरो डिस्क्राइब कंदो हलां, हिकिड़ो लॉ एंड ऑर्डर जा मसइला आहिनि, उहे त गॾियल मसइला आहिनि। पर कुझु अॻुवा बरात आहिनि, उन में अक्सरियत बि थिए थी, अक़लियत बि थिए थी। पर अक़लियत ऐं अक्सरियत में फ़र्क़ु इहो रहियो आहे त थोरी असांजी कम्यूनिटी नाज़ुक रही आहे। इन करे साम्हूं वारी धुर सम्झंदी आहे त असीं हिननि जो को अॻुवा कंदासीं त असांखे तावान जल्दी मिलंदो। ऐं अक्सरियत में थोरी इहा तकलीफ़ थिए थी, सरदारी निज़ाम वॾेरा ॿियो छो हुनखे प्रॉब्लम केस थिए थो। वॾे में वॾी जॻह असांजे लाइ प्रॉब्लम हिते आहे त आऊं तव्हांखे ॿुधायां थो त फोर्सफुल कन्वर्जन, जंहिंजे करे असांजी लॾ पलाण थी आहे, लॾ पलाण वधी आहे। ज़ोरी ज़बरदस्ती मज़हब खे तब्दील करणु इहा असांजे लाइ हिकिड़ी दिलि ॾारींदड़ आहे। उन जे करे ऐं कॾहिं कॾहिं ॿिया वरी इशूज़ थियनि था त किथे मंदरनि में लाज़मी हमिलो थिए थो, कि चर्च इबादतगाह ते हमिलो थिए थो, त पोइ उहे इन ॾींहं ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा आहिनि। असीं चऊं था त मज़हबनि जो असीं एतिराम था कयूं,
17 साल 16 साल 15 साल असांजी नियाणी ज़ोरी ज़बरदस्ती केरु मुस्लिम थियण जे बहाने खणी वञे त पोइ हुनखे कोर्ट में पेश कनि था, मदरसे सर्टिफिकेट वठी त हीअ 22 सालनि जी हिन मदरसे में पसंदी शादी कई। असांजी कम्यूनिटी इन सिस्टम मां ख़ुशि न आहे। असां कोशिशि कई हुई लास्ट टेन्यूअर में फोर्सफुल कम्यूनिटी बिल आणण में, कुझु असां पंहिंजा मज़हबी स्कॉलर विहारिया, उन्हनि में असीं हिक ॿिए में मुतमिल कोन थियासीं। असीं चऊं था त मज़हब जो एतिराम चाहे कहिड़ो बि मज़हब हुजे उनजो असीं कयूं था, पर जेका शिकूं हुजनि उन्हनि ते मिली जुली मुतबिक़ा फ़ैसिलो थिए त उहो फोर्सफुल कम्यूनिटी जो बिल अचे त बहितरु थींदो। बाक़ी हूअं नंढा वॾा मसइला थींदा उन्हनि खे अकिलत सां गॾु अक्सरत असां सां हर लेवल ते तावन करे थी। पाकिस्तान पीपल पार्टी हर लेवल ते तावन करे थी। कहिड़ो बि मरलो अचे त उन ते असां सां हू तावन में हूंदा आहिनि। अच्छा सर, ॻाल्हि कजे तालीम जी, रोज़गार जे अक़िदतनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके स्कीमूं आहिनि उहे बि ज़ाहिर अक़िदतनि लाइ हिकिड़ी मख़सूस आहिनि। उन में अगरि ॻाल्हि कयूं त केतिरे हद ताईं उन्हनि खे तव्हां हीअ जेके सहूलियतूं आहिनि उहे मुहैया करे सघे तव्हांजी सरकार, तव्हांजी हुकूमत? कुर्बान साहब, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान में जेके 4 असां सूबा आहिनि, सिंध, पंजाब, KP बलोचिस्तान में असीं ख़ुशि नसीब आहियूं सिंध प्रोविंस वारा। पोइ या पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट जे करे या हूअं असीं ख़ुशि नसीब आहियूं जो जेका बि सिंध में असांजे मज़हबी प्लेसनि ते कमु थिए थो, चाहे डेवलपमेंट हुजे, चाहे न्यू मंदरु हुजे, चाहे असांजो ग़रीबनि जो जेज़ जो फंड हुजे, चाहे ग़रीब को मेडिकल असिस्टेंट लाइ फंड वठण वारो अफोर्ड नथो करे सघे उहो हुजे, चाहे ग़रीबनि खे जेके 20,000 जा 10,000 अॻु में 5,000 चेक मिलंदा हुआ, हाणे उसे 10 खां 20,000 करे छॾिया आहिनि। ग़रीब माण्हू जी चिल लाइ 10,000 20,000 चेक बि तमामु घणो आहे। प्लस कुझु ग़रीबनि जेके स्कॉलरशिप जे मुस्तक हूंदा आहिनि, हींअर असां 600 जे लॻभॻि 50,000 जा चेक स्कॉलर में मेरिट ते, इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। मतां तव्हां सम्झंदो हूंदो त इहे पैसा लाज़मी ग़रीबनि जा आहिनि। असां वटि सरमाएदार जेको बि हूंदो उहो इहे पैसा इस्तेमालु नथो करे सघे। ग़रीबनि जा पैसा आहिनि। पोइ जेकॾहिं सरदार रमेश सिंह साहिबु लिस्ट ॾींदो त बि थींदा, जेकॾहिं ॿियो को MNA MP ॾींदो त बि थींदा। ऐं अहिड़े हिसाब सां स्कॉलर असांजी यूनिवर्सिटी तरफ़ां आया हुआ। हर यूनिवर्सिटीअ पंहिंजा 30 40 केस मेरिट ते करे यूनिवर्सिटी तरफ़ां आया, उहे असां हुननि खे चेक ठाहे ॾिना। त अहिड़े हिसाब सां असांजी पाकिस्तान पीपल वक़्तनि वक़्तु मिनाटी डिपार्टमेंट जेको कमु कयो आहे, सिर्फ़ु हींअर न, जीअं डिपार्टमेंट ठहियो उन खां वठी हेसि ताईं हींअर कलमदान मूं वटि, हिन खां अॻु में कलमदान मुकेश चावला टो, उन खां अॻु में ज्ञानचंद ईसानी टो, उन खां अॻु में खटूमल डॉक्टर खटूमल टो, उन खां अॻु डॉक्टर मोहनमल टो हो। त कोशिशि कयूं था त असांजी अक़िलत खे अकोमोडेट करण जी, पर मसइला तमामु घणा आहिनि। ठीकु आहे, मसइला तमामु घणा आहिनि। ठीकु आहे, लालचंद साहब पंहिंजी गुफ़्तगू सिलसिलो जारी रहंदो। रमेश साहब पंहिंजो पंहिंजे प्रोग्राम में आहे, असांखे कल्पना देवी साहिबा आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी मैडम, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। अच्छा मैडम, इहो ॿुधाइजो त लालचंद उकराणी साहिबु चवनि पिया त पंहिंजे वित्त वसार कोशिशूं कयूं पिया, अॼु अक़िलियतनि जो आलमी ॾियारो बि मल्हायो पियो वञे। छा सम्झो था त सिंध में रहंदड़ जेके अक़िलियती बिरादरियूं आहिनि उन्हनि खे सरकारी सतह ते जेको मिलणु घुरिजे उहो मिले पियो? मैडम, मुंहिंजो आवाज़ तव्हांखे अचे पियो? ठीकु आहे, जेसिताईं मैडम सां राब्तो बहाल थिए, सरदार रमेश सिंह साहिबु तव्हां ॾे ईंदुसि। तव्हां साईं जी गुफ़्तगू ॿुधी, लालचंद उकराणी साहिब जी, हू ज़ारी ॻाल्हि आहे स्पेशल असिस्टेंट हुकूमत में वेठा आहिनि, उनजी ज़िमेदारी आहे। हू चवनि था त वते जेके वित्त वसार हू पंहिंजी कोशिशि कनि पिया। हीअ जेके सॼा जेके मामला तव्हांजे साम्हूं गुफ़्तगू थिया आहिनि, छा सम्झो था त कहिड़ा जेके मसइला आहिनि जेको तव्हांजी नज़र में हल न थी सघिया आहिनि, हल थियण जी ज़रूरत आहे? जी, सभ खां पहिरियों मां KTN न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां, जीअं हर साल वांगुरु हिन साल बि अक़लियत जे ॾींहंनि ते असांखे इन्हनि हिते घुरायो। मसइला काफ़ी आहिनि, जीअं डॉक्टर लालचंद उकरानी साहिबु ज़िक्र कयो आहे कि सिख बिरादरी हुजे, हिंदू बिरादरी हुजे या ॿी अक़लियती बिरादरी जेके पाकिस्तान में रहंदड़नि, सिंध में रहनि था, ख़ासि करे जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो पार्टीशन थियो त सभिनी इहो फ़ैसिलो कयो कि असां पंहिंजी पाकिस्तान धरती मां खे सिंध धरती खे कोन छॾंदासीं, ऐं उन्हनि पाकिस्तान में सिंध में रहण जो फ़ैसिलो कयो। ऐं उनखां पोइ इशूज़ इलाही आहिनि। इशूज़ खे कोई बि असां ईअं नथा चई सघूं कि अक़लियतनि जा इशूज़ न आहिनि। ख़ासि करे जेको डॉक्टर साहिबु ॿुधायो आहे, हिकु त फोर्सबली कन्वर्जन जेको आहे माइनॉरिटीज़ खां थिए पई, उनमें काफ़ी माण्हू असांजा बि अफेक्टेड थिया आहिनि, चाहे उहे हिंदू बिरादरी जी वधीक तादाद आहे, उनमें कुझु
हिकु अधु सिख बि थिया आहिनि, हिकु अधु क्रिश्चन कम्यूनिटी जा बि काफ़ी इशूज़ थिया आहिनि फोर्सबली कन्वर्जन जा। ऐं ॿियो जेको जनरली ॻाल्हि इहा हले पई भई जेके इंटीरियर सिंध में हिन वक़्तु हालात आहिनि, ख़ासि कर डिस्ट्रिक्ट कश्मीर में, सखर में या ॿियनि डिस्ट्रिक्टनि में तव्हां ॾिसो था कि अक़लियती बिरादरी भी आहे, उन सां गॾोगॾु जेके असांजा मुस्लमान भाइर आहिनि उहे बि अफेक्टेड आहिनि। जेके बि हालात आहिनि उहे सभिनी जे लाइ जनरली आहिनि, पर छाकाणि त असांजी जेको आहे टारगेटिंग सॉफ्ट टारगेटिंग आहे, अक़लियतनि खे उहो टारगेट करे सम्झंदा आहिनि कि भई सॉफ्ट आहिनि, कमज़ोर माण्हू आहिनि, हिननि जो कोई वली वारिस न थींदो, इन करे उन्हनि खे जेको आहे किडनैप कयो वेंदो आहे। ऐं बिज़नेस तबिको ख़ासि करे जेको बिज़नेसमैन तबिको आहे उहो ॾाढो मुतासिर थियो आहे। ऐं पाकिस्तान में जेको या ख़ासि करे सिंध में असांजी लॾ बणाण जेको अक़लियतनि जी थिए पई ॿियनि कंट्रीज़ में, या काफ़ी माण्हू कराची में बि माइग्रेट थिया आहिनि, उनजो कारण इहो ई आहे कि इशूज़ हल न पिया थियनि। ख़ासि करे जेको मां हुकूमत सिंध जी ॻाल्हि कयां त रियासत ऐं हुकूमत उहो असां सां गॾु आहे, इन में कोई शक न आहे, दो राय न आहे। हुकूमत हमेशह असां सां, रियासत असां सां गॾु बीठी आहे। सिंध जी जेको गवर्नमेंट आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट या बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे असां एप्रिशिएट कयूं था, जेके बि उन्हनि जा कम आहिनि। या माइनॉरिटी डिपार्टमेंट जी मां ॻाल्हि कयां त हिते बि काफ़ी कम असांजा थिया आहिनि। कुझु इशूज़ असांजा आहिनि जेके हल नथा थियनि, जीअं तव्हां ॾिसो कि पोएं दौर में जॾहिं मुकेश चावला हुयो या हरीराम साहब हुयो, ज्ञानचंद इसरानी हुयो, खटूमल साहब हुयो, त सिंध नॉन मुस्लिम वेलफेयर कमेटी हिकिड़ी ठहियलु आहे। उनमें सिख कम्यूनिटी जी बि नुमाइंदगी हुई, पारसी कम्यूनिटी जी बि नुमाइंदगी हुई, ऐं हमेशह जेको आहे हुकूमत असां सां गॾु रही आहे। जेके बि मज़ाहिब सिंध में रहनि था उन्हनि खे हक़ूक़ मिलिया आहिनि, राइट्स मिलिया आहिनि, चाहे उहो गुरुद्वारनि जी स्कीमूं हुजनि, चाहे ॿिया इशूज़ हुजनि, चाहे सिक्योरिटी जा मसइला हुजनि, त कमु थियो आहे। पर हिन दफ़ा लालचंद साहब खे बि असां रिक्वेस्ट कई आहे जॾहिं खां ही जेको आहे स्पेशल असिस्टेंट थिया आहिनि, त सिख ऐं पारसी कम्यूनिटी जी नुमाइंदगी कान्हे इन कमेटी में, जेको सिंध नॉन मुस्लिम वेलफेयर कमेटी। ठीकु आहे, इहो जवाबु वठूं था जेको आहे लालचंद साहब खां। असांखे जेको आहे कल्पना देवी साहिबा आहिनि, जेको आहे अॻवान हिंदू पंचायत जूं। मैडम तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो आहे। अच्छा मैडम, सॼी दुनिया में जेको आहे तक़लीतनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो, सिंध असेंबली में तमामु ज़बरदस्त ख़िराज बि पेश कयो वियो, पर अगरि ॻाल्हि कयूं हिन मुल्क में जेके मौजूदु कानून आहे उन कानून मुताबिक़ दरियल उहो कानून मौजूदु आहे, छा सम्झो था तक़लीतनि खे केतिरो तहफ़ुज़ आहे, उन ते अमल दरामद केतिरो थिए पियो? पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी, काफ़ी ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजे चैनल ते आई आहियां, तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा, तव्हांजो सवाल जेको आहे, हेलो जी जी मैडम अचे तव्हांजो आवाज़, बिल्कुलु कंटिन्यू कयो। हा, अच्छा, नो डाउट त जेके बि असांजा माइनॉरिटी जे फेवर में जेके बि बिल आहिनि, सभ खां पहिरियां सिंध असेंबली पास थी करे। ही जेको माइनॉरिटी डे आहे 2009 में बि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ई इंट्रोड्यूस करायो जो ही असांजो माइनॉरिटी डे मल्हायो थो वञे। हिन में बि को शक न आहे त असांजा रिप्रेज़ेंटेटिव जेके आहिनि, नेशनल असेंबली हुजे, सेनेट हुजे, प्रोविंशियल असेंबली हुजे, सभिनी में असांजी मतिलबु बाक़ाइदे हिकिड़ा रिज़र्व सीटुनि वारा आहिनि, एज़ वेल एज़ हिकिड़ा वरी जनरल सीटुनि ते बि आया आहिनि, ऐं इहा बि ख़ूबसूरती सिर्फ़ु सिंध में आहे। पर सम्झ में इहो नथो अचे त हिन वक़्तु सिर्फ़ु असांखे एंग्ज़ाइटी हिकिड़ी आहे, तहफ़ुज़ जी एंग्ज़ाइटी आहे, लॉ एंड ऑर्डर जी एंग्ज़ाइटी आहे, ऐं जंहिं तरीक़े सां हीअ लॾ पॾाण थी थिए, हीअ सिंध जेका आहे ख़ूबसूरती असां सभिनी सां गॾु रहण सां हीअ सिंध ख़ूबसूरत आहे। पर जेकॾहिं हिन मां उनजा असुल जेके वारिस आहिनि उहे ई निकिरी वेंदा त पोइ त अछे कलर जी बि ज़रूरत न पवंदी, झंडे में जेको अछो कलर असांखे रिप्रेज़ेंट थो करे उनजी बि ज़रूरत न पवंदी। बसि ॿी का बि एंग्ज़ाइटी न आहे, हिकिड़ो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तहफ़ुज़ जी ॻाल्हि आहे, जंहिंजे लाइ बि हाणे रिसेंटली लालचंद साहब सां गॾु वियासीं, IG साहब सां मुलाक़ात थी, ऐं कल्ह बि असांजी मतिलबु मुख़्तलिफ़ MP MNA सां इन ई ॻाल्हि ते डिस्कशन हले थी त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा शइ असांखे प्रोवाइड कयो। ऐं ॿी एंग्ज़ाइटी जेका वॾे में वॾी आहे उहा कन्वर्जन वारी आहे, ऐं इहा बि मां एप्रिशिएट कंदमि त इहो बि बिल सिंध असेंबलीअ ई पास कयो, जेको नवाज़ लीग जेको गवर्नर हुयो उनखे साइन न कयो। अव्हांखे हिन शइ जी बाक़ाइदे ख़बर हूंदी, छो त जीअं इहो बिल पास थियो त असांजो पहिरियों इंटरव्यू ई KTN ते थियो हुयो। बसि इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे त हिन धरतीअ जा वारिस
परेशान ज़रूरु आहिनि, तकलीफ़ में आहिनि, ऐं जॾहिं बि उहो धरती छॾनि था, इहो कोई हार्ड एंड फास्ट रूल न आहे त उहो इंडिया था वञनि। हाणे केॾांहुं बि लॾ पॾाण थिए थी, ऐं हाणे तक़रीबन ईअं लॻो पियो आहे त न सिर्फ़ु हिंदू कम्युनिटी पर असांजा जेके पंहिंजा सिंधी भाउर आहिनि, असांजी जेके पंहिंजा सिंध जा ॿिया रहवासी आहिनि जेके मेजॉरिटी में आहिनि, तकलीफ़ में उहे बि आहिनि। सही। अच्छा मैडम, बिल्कुलु ही मामलो पंहिंजे ते आहे, सभिनि जे लाइ जेको बदअमनी वारो मामलो आहे सभिनि जे लाइ ज़रूरु आहे, लेकिन हिन दौर में जॾहिं अॼु ज़बरदस्त ख़िराज पेश कयो अक़लियतनि खे, उन ॾींहुं अगरि हुकूमत इहो ॿुधाए त प्रिया कुमारी किथे आहे, प्रिया कुमारी छो बाज़ाइब न पई थिए, प्रिया कुमारी जी बाज़ाइब छा चवंदा मैडम अॼु जे ॾियारे ते, ख़ासि तौर ही जेको अक़लियतनि जो ॾियारो आहे? उहा वई आहे, असां सभई ईअं सम्झो त उन न्याणीअ लाइ दुआगो बि आहियूं, ऐं उन लाइ ईअं न आहे त को सिर्फ़ु असां हिंदू दुआगो आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो त काबतुल्ला शरीफ़ में बि उनजे लाइ दुआऊं घुरियूं पिए वयूं त उहा न्याणी मिले। जेके ज़वारी करण वञनि था करबला मोला ते, उते बि वेही करे माण्हुनि उते दुआऊं घुरियूं आहिनि, ऐं इहो सवाल आहे, ऐं इहो ईअं सम्झो त चैलेंज आहे टू दी सिंध गवर्नमेंट, त वाकई सिंध गवर्नमेंट इन जे लाइ ॿुधाए त इहा न्याणी आख़िर केॾांहुं वई, आख़िर इंसान जो बचो आहे, उब त न उनखे घी न वियो न। बिल्कुलु इहो हिकिड़ो चैलेंज आहे, न्याणी मिलणु खपे, ऐं हुननि जा घर जा भाती वाकई परेशान आहिनि। ऐं ॿियो इहो त फ्लोर ऑफ हाउस ते इहा शइ चई वई त उहा ज़िंदा आहे, ऐं असां ॾाढा होपफुल थी वियासीं, संदसि जा माइट बि ॾाढा होपफुल थी विया, पर वरी वरी ख़ामोशी थी वई आहे। असां बि ज़ाहिरी आहे ओसतोणी असांजी बि अप्रोच ज़ाहिरी आहे उन्हनि ताणी आहे, छो त असांजा हाल उन्हनि खे ई ॿुधाईंदासीं न जेके असांजा पंहिंजा आहिनि, जेके असांजे लाइ हेॾियूं कोशिशूं बि करनि था। असांजी माइनॉरिटी जीअं अफेयर्स बि हले थो पियो, माण्हुनि खे मदद बि मिले थी, नथी मिले त हीअ सिर्फ़ु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन सही नथी मिले। असां अगरि हिंदुस्तान जा जहाज़ किराए सघूं था, उनखे डिफीट ॾेई सघूं था, त भला लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हिन खां वधीक ॾुखी त न आहे न। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी मैडम कल्पना देवी साहिबा, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, तव्हां मैडम कल्पना देवी साहिबा जी गुफ़्तगू ॿुधी प्रोग्राम जो जारी रहंदो। मुख़्तसिर वक़्तु ब्रेक जो थियो आहे, उन खां पोइ वरी ताईं प्रोग्राम से ॻंढींदासीं। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे ब्रेक खां पहिरियां मैडम कल्पना देवी साहिबा तमामु हिकु अहम सुवाल कयो त आख़िर सिंध में अमन अमान जेका सूरत हाल आहे उहा बहाल छो न पई थिए। अच्छा लालचंद साहिबु, तव्हांजी सिंध में हुकूमत आहे, हिकु त प्रिया कुमारी लाइ पहिरां चयो वियो त हू ज़िंदा आहे, सबूत मिली विया आहिनि, ऐं अॼु जॾहिं तव्हां ख़ासि तौरु अक़लियतनि खे हेॾो ज़बरदस्त ख़िराज पेश कयो आहे, छा तव्हांजी अप्रोच एतिरी न आहे त मासूम जेके ॿारड़ी आहे उहा बाज़ियाब थी सघे? कुर्बान, एक्चुअली छा आहे, तव्हां पंहिंजी जॻह ते सही आहियो, ऐं अधी कल्पना बि जेका ॻाल्हि कई त फ्लोर ते हिकिड़ी ॻाल्हि अची वई त कल्पना असांखे नज़र अचे थी किथे न किथे आहे, असीं जल्दी बाज़ाइब कराईंदासीं। पोइ इहा होम मिनिस्टर खां मिस इंफॉर्मेशन हुई छा, उहो उन जज़्बात में या जल्दी में ख़ुशीअ में उहा पंहिंजो फ्लोर ते ऐलान करे छॾियो। पर असल ॻाल्हि आहे त पोइ हिकिड़ी जुडिशल जोड़ी वई, कमीशन जोड़ी हुई, उनजा मेंबर तमामु भला हुआ। पोइ छा थियो जो CM हाउस में असां पेरेंट्स खे बि घुरायो, होम मिनिस्टर जेका फ्लोर ते स्टेटमेंट कई, हुन चयो त आउं कुझु अव्हांखे बंदि कमरे में ॻाल्हियूं ॿुधाईंदो चाहियां। उन में असांजा ऑनरेबल ॿ चारि MP MNA हुआ, पेरेंट्स बि हुआ, उहा कमेटी उन में पंहिंजो अमजद शेख साहिबु हुओ ऐं जसकानी साहिबु बि हुओ, ऐं हिकु ॿियो बि हुओ। पर काफ़ी उन में उन्हनि जेका स्टेटमेंट ॾिनी त असांखे कुझु हंधि उन्हनि जा किलू मिलिया आहिनि, त किलू अहिड़ा मिलिया हुआ त जीअं हुननि चयो त उहे वरी माइग्रेट थियो ॿिए पासे था वञनि। हुन चयो त जीअं जोगी कम्यूनिटी आहे, अॼु हिते हूंदा आहिनि, सुभाणे ॿिए हंधि हूंदा आहिनि, पर ईअं टे हंधि हूंदा आहिनि। असांखे हिकिड़े हंधि अहिड़ी एड्रेस मिली हुई जिते इन ॿारड़ीअ जा नक्शा आया थे, उन चवण ते हो पंहिंजे पाण में मुतमिन हुआ त असीं इन प्रिया खे वराईंदासीं। त असां में हिकिड़ी ख़ुशी जी लहर अची वई, त इन करे होम मिनिस्टर फ्लोर ते पंहिंजो ऐलान करे छॾियो त पाकिस्तान पीपल पार्टी इहो सुठो क़दम थी करे। पर असल छा आहे जो पोइ हाणे या त उहे किलू सही हुआ या वरी उन्हनि जे चवण मुताबिक़ जेके असांजी टीम में हुआ उन्हनि इहो फरमायो त वरी ॿिए हंधि शिफ्ट थी विया। हाणे असांखे फ़िलहालु उन्हनि जा अचनि नज़र कोन था। हाणे बहरहाल हेतिरो वक़्तु थियो आहे, उनखे 3 खां हींअर 4थों साल पियो थिए, तमामु दिलि ॾारींदड़ वाक़ियो आहे।
चाहे अकिलत चाहे अक्सरत कंहिंजी नियाणी घर मां वञे ख़बर न पए ज़िंदह आहे किथे आहे कीअं आहे उन्हनि तां छा गुज़रंदी मूं तां छा गुज़रंदी सभु माए भेनरुनि बेटियुनि वारनि तव्हां तां छा गुज़रंदी सही ॻाल्हि आहे। पर कोशिशि त अञा ताईं हले पई पर अञा ताईं अहिड़ो किलियो मूंखे नज़र नथो अचे जो खणी अगरि अहिड़ी का शइ थिए हा त पोइ अॼु बि 11 अगस्त ते या अहिड़ो को ॾियारो हुजे उते त सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां ऐलान थी सघे थो। ठीकु आहे। हिकु त ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सरदार रमेश सिंह बि ॻाल्हि कई हिकिड़ी उहा मां थोरो ॿुधाईंदो हलां। वाक़ई अॻु में नॉन मुस्लिम वेलफेयर कमेटीअ में क्रिश्चियन सॉरी पंहिंजो सिख कम्यूनिटी ऐं पंहिंजो पारसी कम्यूनिटी जा हूंदा हुआ। हिन भेरे असल इहा कमेटी नॉन मुस्लिम वेलफेयर कमेटी चीफ मिनिस्टर ऑफ सिंध ठाहींदो त उन मंझि हींअर जेके मेंबर आहिनि सिलेक्टेड जेके बि इलेक्टेड MNA MP सिलेक्टेड या इलेक्टेड MNA MP सेनेटर आहिनि त इहो फ़ैसिलो थियो त उहे मेंबर थियनि। सही हूअं छा आहे जो अॻु में मुख़्तलिफ़ अगरि सरदार सिख अचे थो या पारसी कम्यूनिटी आयो थिए त पोइ 8 माण्हू ॿिया बि को कोली को मेघवाड़ को मुंहिंजो माण्हू को हुनजो माण्हू को एप्रोच वारो माण्हू आयो त इन शइ खे रोकण जे करे हिन ॿिन्ही खे कोन कयो वियो नाला हिननि जा ऑलरेडी रिकमेंड थी चुका आहिनि ऐं सम्झां त कुझु महीननि में थियणु खपनि हा जे न त उहे अनकरीब हाणे वरी अची वेंदा। असांजी रिक्वेस्ट इहा हुई त सिख कम्यूनिटी ऐं पारसी कम्यूनिटी ॿई थियणु खपनि। ठीकु आहे। अच्छा असांखे अनिल कुमार साहब रतलाणी साहब आहिनि लालचंद साहब उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। अनिल साहब तव्हांजी वॾी महिरबानी। अनिल साहब अॼु सॼी दुनिया में अक़लियतनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। सिंध में ख़ासि तौरु तमामु सूरत हाल आहे ख़ासि तौरु बदमनी सूरत हाल आहे माण्हू लड़पलाण कनि पिया। तव्हांखे सम्झण जी कोशिशि कंदुसि लालचंद साहब ॿुधाइनि था त हुननि जेको अक़लियतनि लाइ जेको प्रोग्राम आहिनि जेके उहे प्रॉपर कमु कनि पिया छा सम्झो था साईं जेके प्रॉपर स्कीमूं आहिनि अक़लियतनि जे लाइ कानून जेको मौजूदु आहे उन सभ ते अमल दरामद थिए पियो साईं? सभिनी खां साईं तव्हांजी महिरबानी तव्हां मूंखे जेको मदद कयो तव्हां मूंखे लाइन ते वरितो पर अॼु बिल्कुलु पूरी दुनिया में अलावा असांजी मिनाटी डे मल्हायो पियो वञे। अॼु असांजे असेंबली में बि फ्लोर ते बि जेको आहे तकरीर खां अलावा मिनाटी जा इशूज़ बि हाईलाइट कया थी जेको मिनाटी डे जे हिसाब सां असां सभु बिल्कुलु हर जगह ते सही आहियूं त कुझु हुकूमत जी तरफ़ सां बि जेको आहे पेशरफ़ थी ऐं जेको मिनाटी लफ़्ज़ हो उन ते ख़ासि तौर ते असांजे डिप्टी स्पीकर एंटनी नवीद बि इशू कयूं मूं बि उन ते इहो ॻाल्हायो कि मिनाटी असांखे न चयो वञे तो उन तौर सां असां पाकिस्तानी आहियूं असांखे पाकिस्तानी हिसाब सां काउंट कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि जीअं तव्हां चई पिया कि जेको स्कीम ते कमु पियो हले बिल्कुलु स्कीम ते कमु हले पियो कुझु स्कीम ते कमु हले पियो लालचंद साहब बि महिनत करनि पिया लेकिन अञा असांखे महिनत करण जी ज़रूरत आहे। ठीकु आहे। लेकिन अॼु मां 78 साल खां पोइ बि इहो लफ़्ज़ दोहरायां पियो असांखे मिनाटी ते कमु करण जी ज़रूरत आहे छो पियो पेश अचे। सही हुकुमरानी जी इहो मतिलबु लफ़्ज़ चवण ई न खपे कि असां कमु करूं पिया या कंदा रहंदासीं त लालचंद साहब खे सॼी ख़बर आहे इंटीरियर सिंध में छा हालात पिया हलनि असांजे हिंदू भाइनि सां छा बि मसला हलनि उते जे मंदरनि जा छा इशूज़ पिया हलनि उते जे शमशान घाटनि जा छा पिया मसला हलनि थोरो ॿुधायो वाज़े कजो सही छकड़ा मामलात आहिनि हुते काफ़ी मामलात आहिनि। हाणे इंटीरियर सिंध में तव्हां ॾिसो हाणे अॼोको तव्हां ॾिसो मिनाटी डे ते अॼु असांजो हिकिड़ो लियारी में असांजे हिकिड़े डॉक्टर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियऊं अॼोको ॾींहुं अॼोको वाक़ियो आहे बिल्कुलु अफ़सोसनाक। इन तरीक़े सां इंटीरियर सिंध में तव्हां ॾिसो कि हिंदुअ खे जेको असां कारोबारी शख़्स आहियूं असां हिते जेको पाकिस्तान जी जेको सालमियत ला ऐं उनजी कारोबारी हिकिड़ी हैसियत रखूं था त असांखे उहो तहफ़ुज़ ई कोन मिले। इंटीरियर सिंध में केतिरा अॻुवा भरा तावान केतिरो असांजी जेको न्याणी सां सलूक थो थिए मतिलबु हर लेवल ते मतिलबु ईअं न आहे कि न मतिलबु सफ़ा चवां कि कमु फुल नथा करनि कमु करनि था लेकिन इनखे जाम कमु करण जी ज़रूरत आहे। लालचंद साहब खे पाण खे ख़बर आहे इंटीरियर सिंध में लालचंद साहब वियो आहे लेकिन थरपारकर में गुज़िश्ता 6 महीने में 70 खां मथे ख़ुदकुशियूं थी वञनि। हाणे तव्हां अंदाज़ो करो 70 खां मथे हिंदू असांजा भाउ भेण ख़ुदकुशी ते मजबूर थिया आहिनि। सही ॻाल्हि छो असां अॼु बि उन जॻह ते बीठा आहियूं छो छोकी असांजा जेको MPs MNS जेको मिनिस्टर्स वेठा आहिनि उहो असां ध्यानु नथा ॾियनि वो असां अगर ध्यान देन पंहिंजी कम्युनिटी न ध्यान देन
उन जा मसला मसला हल करनि त इहो ख़ुदकुशियूं बि न थियनि, अॻुवा वारा तावन बि न थियनि, कोर्ट कन्वर्ट इहो जेको छोकिरियूं कन्वर्ट थियनि इहो बि न थियनि, काफ़ी मसला मसला हल थियनि, लेकिन इहो असां तवजह ॾियनि नथा। तंहिंजे करे असां असेंबली में फ्लोर ते ॻाल्हाईंदा आहियूं त असांजा इहे इशूज़ पिया हलनि, जीअं अॼु बि मूं इशूज़ उथियो हिकिड़ो खयो हो सही कि असांजी अक़लियत चई असांखे दीवार सां लॻायो थो वञे। सही 52-26 साल असां बिल्कुलु सुकून सां रहियासीं, लेकिन 52 साल में मिनाटी करे करे असांखे साइड करे छॾियो। ठीकु आहे अनिल कुमार साहब तव्हां असां सां गॾु ई रहो। तव्हांजे लालचंद साहब मां ईंदुसि पहिरियां, पर पहिरियां सरदार साहब ॾिनो। सरदार साहब छा सम्झो था ही सियासत वारी ॻाल्हियूं, ही सभु कुझु थींदो रहंदो, ये गिलवा शिकायूं पंहिंजूं हलंदियूं रहंदियूं, अगरि भेंट कयूं पाण दुनिया जे ॿियनि मुल्कनि जिते अक़लियत रहनि था, पाकिस्तान में तव्हां रहो था, छा सम्झो था त हिते केतिरी सहूलियतूं आहिनि इबादत गाहनि में वञण जे हवाले सां? ॿियनि अगरि भेंट कयूं, हिंदुस्तान असांजे पाड़ेसी मुल्क आहे या दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, हिते केतिरी जेको सहूलियतूं जेको आहे अक़लियत खे जेका मुहैया कयूं? बिल्कुलु साईं, तव्हां सुठो क्वेश्चन कयो आहे। मां इहो चवणु चाहींदुमि कि जीअं तव्हां हिंदुस्तान जी ॻाल्हि कई, भारत जी जेको असांजो पड़ोसी मुल्क आहे, हिंदुस्तान में अगरि तव्हां ॾिसो त सिखनि सां बि ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे, हिंदू कम्यूनिटी जेके दलित हिंदू आहिनि उन्हनि सां बि ॾाढी ज़्यादती आहे, ऐं ॿी जेके अक़लियतूं रहनि पई मुस्लमान, उन्हनि सां बि काफ़ी इशूज़ आहिनि, मसला मसाइल आहिनि, ख़ुशि न आहिनि उते सिख बि, मुस्लमान ॿाहिरि बि, या ॿी जेके अक़लियतूं आहिनि। हिंदुस्तान में पाकिस्तान में इहो फ़र्क़ु आहे कि हिंदुस्तान में जेके बि इशूज़ थियनि पिया सिख कम्यूनिटी सां, मुस्लमाननि सां, उनमें जेको आहे रियासत इनवॉल्व आहे, हुकूमती पार्टियूं इनवॉल्व आहिनि। पर असांजे पाकिस्तान में इहा ॻाल्हि न आहे। हुकूमत पाकिस्तान हुजे या सिंध हुकूमत हुजे, रियासत असां सां गॾु बीठी आहे हमेशह, तहफ़ुज़ में, हर ॻाल्हि में असां सां गॾु बीठी आहे। पर जीअं अनिल कुमार ॻाल्हायो, कल्पना देवी ॻाल्हायो, डॉक्टर साहब भी पंहिंजे तौर ते ज़बरदस्त कमु करे पियो, जेतिरा महीना थिया आहिनि कोशिशि कई आहे उनखे कुझु अक़लियतनि खे डिलीवर कयां, पर हुकूमत सिंध खे ऐं सिंध जी जेको हुकूमत सरकार आहे ऐं इन्हनि खे सीरियस वठणु घुरिजे इशूज़ खे। जीअं बिज़नेस तबिको जेको आहे ॾाढो जेको आहे मुतासिर थिए थो, ऐं काफ़ी जेको आहे असांजी माइग्रेशन थिए पई। तव्हां ॾिसो जेकर हिंदुस्तान पाकिस्तान जो जॾहिं पार्टीशन थियो उन वक़्तु अक़लियतनि जो रेशो घणो हुयो माइनॉरिटीज़ जो सिंध में, जेकर हाणे ॾिसो त उहो बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। पोइ ईअं जीअं कल्पना ॻाल्हायो कि पोइ झंडे में जेको अछो रंग आहे पोइ उहो न हूंदो शायदि, पोइ सिर्फ़ु हिते जेका बि अक़लियत आहे उहो माइग्रेशन थींदी। पाकिस्तान जी हुकूमत हुजे, सिंध जी हुकूमत हुजे, उहे असां सां गॾु आहिनि, बीठी आहिनि हर इशूज़ ते, पर थोरो सीरियस वठणु घुरिजे अक़लियतनि जे इशूज़ ते, ताकी अक़लियती बिरादरी सिंध में रहे, पंहिंजी धरती छॾण ते मजबूर न थिए। ठीकु आहे, ऐं माइग्रेशन न थिए। ठीकु आहे सरदार साहब पंहिंजी गुफ़्तगू सोचे। अच्छा लालचंद साहब, तव्हां अनिल कुमार साहब जी गुफ़्तगू ॿुधी, तहफ़ुज़ न पिया ॾेई सघो, तव्हां नाकाम आहियो, चवनि था ध्यानु जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि अक़लियतनि जा उहे न पिया ॾियनि, छा चवंदो साईं, छो न पिया ॾियो ध्यानु थी माण्हुनि ते? अनिल तमामु असेंबली में सुठो ॻाल्हाए बि थो ऐं पॉइंटूं नोट आउट कराए थो। उनखे बि अक़लियत जो दुख दर्द आहे, जीअं सरदार रमेश सिंह खे आहे, जीअं मूंखे आहे, तीअं ॿियनि MP MNS खे बि आहे। त अनिल कुमार सदाईं चवंदो रहंदो आहे, पर कुझु इशू अहिड़ा आहिनि जेके हल थियण जहिड़ा आहिनि, कुझु इशूनि में असांखे दुश्वारी थिए थी। हाणे कश्मीर जो जीअं लॉ एंड ऑर्डर ॿुधायो, शिकारपुर जो लॉ एंड ऑर्डर ॿुधायो, घोटकी लॉ एंड ऑर्डर ॿुधायो, त उहो लॉ एंड ऑर्डर जनरल ओवरऑल ख़राबु आहे। उन मंझि प्रॉब्लम में अचे थो असांजी मनाटी वारो कारोबारी माण्हू। सरदार सिंह थोरी माइग्रेशन जी ॻाल्हि ॿुधाई त आउं अर्ज़ु कंदो हलां, माइग्रेशन जेका हिन भेरे थी इन्हनि ॿिनि टिनि ज़िलनि मां, उहा माइग्रेशन उन ज़िलनि मां कराची हैदराबाद ताईं थी आहे, ॿाहिरि मुल्क में कोन थी आहे, हेसि ताईं थी आहे। छो जो असांजो माण्हू कारोबारी माण्हू आहे ऐं ॿाहिरि वञणु नथो चाहे ॿिए पासे, पोइ हुननि जो कारोबार हुतां कश्मीर मां छॾे उहो कराची ते शिफ्ट थिए थो, हैदराबाद थिए थो, त आउं कारोबार में मूं सेफ हुजां। पर गॾियल इशू उन ते अधी कल्पना बि एग्री हूंदी,
ऐं डॉक्टर अनिल कुमार बि एग्री हूंदो, सरदार रमेश सिंह एग्री हूंदो, ॿिया नंढा वॾा मसइला चाहे अगरि इबादत गाहिनि ते डेवलपमेंट जी कमी पेशी थिए थी त उहा ॿिए हंधि कमी पेशी हूंदी, उनखे असीं अञा बि कवर करे था वञूं। जनरल इशू आहिनि इहे, उन्हनि खे असीं मुंहुं ॾियो था वञूं, हिक ॿिए में ठहियूं था वञूं, कंहिं महिल ॻाल्हायो, कंहिं महिल करो, कंहिं महिल ॾिठो। पर जेको वॾे में इशू आहे, मूं अॻु में अर्ज़ु कयो, जेका असांजी दिलि थी ॾारे, जेका असांखे माइग्रेट करण खां मजबूर थी करे, जेका अॼु कल्पना चयो झंडे में साओ रंग जेको उन सां गॾु अछो रंग आहे, त जेकॾहिं हितां माइग्रेट थींदा उहा हिकिड़े इशू सां थींदा त फोर्सफुल कन्वर्जन। असीं चऊं था त असांखे हिते जा रहंदड़ अक्सर त भाउर जेके मुस्लमान उहो वरी प्रोटेक्शन ॾीनि था, सियासी जमायतूं बि असांखे वॾियूं सपोर्ट कनि थियूं, माना रियासत असां सां गॾु रही सदाईं, पर इहे अहिड़ा इंतिशार फैलाइण वारा माण्हू आहिनि जेके हिन मुल्क सां वफ़ादार न आहिनि, जेके हिन मुल्क खे दहशतगर्दी लपेट में आणणु था चाहिनि। पोइ छा था कनि, कॾहिं मंदरनि ते हमला, कॾहिं इबादत गाहिनि ते हमला, चर्चनि ते हमला, त कॾहिं असांजूं 18 खां नंढियूं छोकिरियूं 15, 12, 14 रोज़ ज़बरदस्ती अगवा करे पोइ रूपोश करे, पोइ उहे असांजे लाइ मसइला हिकिड़ा वॾा था क्लियर थियनि। असीं उन में लॻाए पिया आहियूं त जेकॾहिं इहे असांजा मसइला बहितर थियनि त पोइ असीं काफ़ी हिक ॿिए में मुतमन थी वेंदासीं। अच्छा अनिल कुमार साहब, तव्हां लालचंद साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया, उहो चवनि पिया त कोशिशि कयूं था, किथे न किथे मामलात पंहिंजा थिया आहिनि, का उमेद करे सघो था त लालचंद साहब वारी जी हुकूमत सरकार कुझु न कुझु बहितर डिलीवर करे वेंदी? सर लालचंद साहब बिल्कुलु एफर्ट करे पियो, लेकिन असल में बेसिकली लालचंद साहब मथे दबाव ऐं प्रेशर ज़्यादा हूंदो आहे। अगरि लालचंद साहब खे फ्री हैंड छॾियो वञे ऐं हर सिंध जे पहुचे में पहुचे त तक़रीबन काफ़ी मामला हल थी वेंदा, लेकिन प्रेशर बि हूंदो आहे। कंहिंजो प्रेशर असांखे ॿुधाइजो, इहो प्रेशर कंहिंजो आहे? सर इहे तव्हांखे ख़बर आहे, सियासी प्रेशर हूंदा आहिनि, ऐं जीअं जेको आहे डिस्ट्रीब्यूशन हूंदी आहे कंहिं जॻह ते कोई शइ जी, त हुनमें पार्टी वाइज़ बि बेस रखनि था। लेकिन मूं काफ़ी दफ़ा फ्लोर ते चयो आहे की हीउ असांजो कमु न आहे, हीउ पाकिस्तान में जेको रहनि सिटीज़न आहिनि उन्ही जो कमु आहे, असांजो ज़ाती कमु न आहे। तो उन हिसाब सां बि थोरो थींदो रहंदो आहे की भाई हिन उन पार्टी सां तालुक़ रखे थो त हिन जा कम न थियण खपनि। पर लालचंद साहब हिन खां अलावा बि एफर्ट करे पियो, ईअं न आहे की लालचंद साहब छोके गुज़िश्ता खे थोरो ई टाइम थियो आयल खे, हुन खां पहिरीं मुकेश साहब हो, त कुझु अहिड़ा मामला आहिनि जेको लालचंद साहब बिल्कुलु सही पियो चए। लेकिन मां चवां थो इंडिया सिंध में बि जेको ख़ुदकुशियूं थियनि पियूं, हिन में बि मिनारिटी डिपार्टमेंट जो कमु आहे, उहो उन इलाइक़े जे MPs खे चवनि की छो पियो थियो, इहो छो ख़ुदकुशियूं थियनि पियूं। हाणे सरपारकर में जज़ाई किल्लत, अच्छा हुन बेरोज़गारी, उते माण्हूअ ताईं वसाइल नथा पहुचनि, त उहो केरु कंदो? पोइ इहो ई नुमाइंदा कंदा जेको वेठा आहिनि इक़्तिदार में। सही, त इहो शइ आहे लालचंद साहब खे प्रेशर खां बालातर थी करे अक़लियतुनि जो, हिंदू बरादरी जो, सिख बरादरी जो, सिख क्रिश्चियन जेको बि कम्यूनिटी, मेघवाड़ बरादरी, भील बरादरी, सभिनी जो कमु करणो पवंदो। छोकी साईं मथे हिकिड़ो असांजी मिनारिटी जो हिकिड़ो बोझ आहे की भई मिनिस्टर आहे असांजो, इन साईं खे कमु करणो पवंदो इन हिसाब सां। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा लालचंद साहब, हीउ कहिड़ो तव्हांजे मथां जेको साईं ज़िक्र कनि पिया, कहिड़ो कहिड़ो प्रेशर आहे, उन प्रेशर में अची करे तव्हां माण्हू जा कमु? एक्चुअली छा आहे, कोई प्रेशर त को कोन हूंदो आहे। प्रेशर मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर अनिल कुमार सम्झे थो त लाज़मी हो, सॼी सिंध में हलणो थो पए। असीं सिंध जी कुंड कुर्छ में जेके बि को अहिड़ा वाक़िया, असीं थोरो नथा कयूं अकेले ते, उते पहुचूं था। को का अकेले तॾहिं एक्सीडेंट थी आहे या के ख़ुदकशी थी वई या ॿियो जो, उनखे बि असीं अकोमोडेट करण जी, उन्हनि जो को बदल त कुझु कोन्हे, पर जेकॾहिं को अहिड़ो इंसिडेंट थिए थो त असीं हुननि खे पंहिंजे जेके अकेलती फंडनि जा उहे पैसा बसि ॾियूं था। पर ख़ुदकशियूं जेके आहिनि से अकेले जूं कोन्हनि, उहे ओवरऑल बुख, बेरोज़गारी, इहे शयूं आहिनि, उन्हनि मंझि थोरा इहे प्रॉब्लम थींदा। बाक़ी आऊं पंहिंजे तरफ़ां अकेलेतनि खे कोशिशि कयां ऐं थोरो तबियत में रहमत लाहियां, ऐं सभिनी खे ओबलाए करण माण्हू आहियां, कोशिशि कंदो आहियां त जेके बि अॻियां बि कम थिया आहिनि उन खां वधीक हाणे आऊं डिलीवर करे माण्हुनि खे हर शइ सहूलियत मुहैया कयां। ठीकु आहे। डॉक्टर साहब लालचंद उकाणी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। सरदार रमेश सिंह साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। अनिल कुमार साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे महिमान जी गुफ़्तगू ॿुधी। अॼु सॼी दुनिया में अक़लियतनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे, पर अॼु बि सिंध में रहंदड़ जेके अक़लियत आहिनि उते किथे न किथे उन्हनि जा मसइला आहिनि। सरकार खे घुरिजे त उन्हनि जे मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल कनि, छाकाणि त हू असांजी सूंहं आहिनि। अॼु जिन पढ़ण जा सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अला भाई।